नाज़रीन, धाबेजी में तारीख़ी माग बंभोर के नक्शे में हेराफेरी खिलाफ़ APC कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी संजा वंदन, पीपल्स पार्टी जस्कम, STP, क़ौमी अवामी तहरीक, सिविल सोसाइटी समेत सहाफ़िन ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील रोशन भोपाणी जी रिपोर्ट में। इन वक्त मौजूद आहियां सिंध के तारीख़ी माग बंभोर ते, जिते धाबेजी प्रेस क्लब पारां APC कोठाई वई आहे, जंहिंमें सियासी समाजी ऐं साफ़ी ऐं जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻुवान जेका थियनि, पीपल्स पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, STP, जस्कम ऐं जेके हिते इलाइक़े वासी गॾु थिया आहिनि। धाबेजी प्रेस क्लब पारां बंभोर ते जेका वालार थिया उन जे ख़िलाफ़ अॼु APC कोठाई आहे। उन जे हवाले सां जेके हिते अॻुवान मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ये जो सिंध जो तारीख़ी माग बंभोर आहे, जंहिं ते वक़्तनि वक़्तनि वालार थींदी रही आहे। इन खां पहिरीं जॾहिं सिंध जे तारीख़ी माग बंभोर जो वजूद पियो तॾहिं 640 एकड़ ॿुधाए पियो वञे। हाणे ॾिसो न, जेकॾहिं चारू तरफ़ खां जेके तारीख़ी माग आहे उन जा निशानियूं जेके मुटिजनि पियूं, उन जा तारीख़ी जेके आसार उहे मिटिजनि पिया। हिते लैंडवा पिया रोज़ गड़काए पई। असां सिंध हुकूमत खां, सकाफ़त खाते वज़ीर खां अपील था कयूं, ख़ुदा रा जेको असांजो तारीख़ी माग आहे, जेकॾहिं तारीख़ी माग असांजो रहंदो, जेकॾहिं असांजी सकाफ़त रहंदी या असांजो वरसो रहंदो त असीं रहंदासीं। जेकॾहिं इहे शयूं असांजी न रहियूं त असीं न रही सघंदासीं। माग बंभोर ते जेकी 600 एकड़ ज़मीन हुई ऐं हिन रेवेन्यू जी मिली भगत सां नए नक्शे में सिर्फ़ु 300 एकड़ कई वई आहे। असां उन जी पुरज़ोर मज़म्मत था करियूं। ही माग बंभोर ते ही जेकी वालार कई वई आहे ऐं रेवेन्यू जी बोतारनि सां मिली करे असां उन जी मज़म्मत था करियूं ऐं आला अख़्तारनि खां इहो मुतालबो था करियूं त ही जेकी बंभोर जी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। 300 एकड़ जेकी नए नक्शे में ॾेखारी पई वञे, पर उहा 300 एकड़ बि न पई ॾिसण में अचे। ही असांजो शहर हज़ारनि एकड़नि ते मुश्तमिल हो, जेको वक़्तनि ब वक़्तनि सुकड़जंदो पोइ आख़िर में 300 600 साढा 600 एकड़नि ते नक्शो जारी कयो, तक़रीबन 60-65 जे ॾहाके में। उन खां पोइ वरी जेको 2017 जो नक्शो जारी कयो आहे, उहो नक्शो 307 एकड़नि ते आहे। हाणे जेको 2021 जो नक्शो सरकार गूगल ते कढी कयो, उन में 90 एकड़ एराज़ी ॾेखारी वई आहे बंभोर जी। जेको बंभोर आहे इहो ही क़िलो ख़ाली बंभोर कोन्हे, इन जे पास गर्दाई जो जेको इलाइक़ो आहे सॼो बंभोर ते अचे थो। हीअ असांजो वरसो आहे, असांजी सुञाणप आहे। हिन तारीख़ी माग जी सरकारी अॻूणनि सरकारी कागज़नि में इहा एराज़ी जेका हुई 640 एकड़ हुई, जंहिंखे हिन वक़्तु सरकार 307 एकड़नि ते हाणे बीहारियो आहे। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उहा 307 एकड़ ज़मीन बि हिन वक़्तु पूरी कान्हे। घटि में घटि उहा ज़मीन जेका 307 एकड़ सरकार तस्लीम करे थी, उन जी डिमार्केशन करे उनखे पधिरो त कयो वञे त उहा 307 एकड़ आहे किथे। ऐं इन ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि में रुगो के धारिया कोन आहिनि, पर उन में ख़ुदि सरकारी कामोरा ऐं असांजे सियासी पार्टियुनि जा अहम अॻुवान बि शामिल आहिनि, जिन इन असांजे तारीख़ी माग ते कब्ज़ो कयो आहे। धाबेजी प्रेस क्लब पारां सिंध जे तारीख़ी माग बंभोर ते ही APC कोठाई वई आहे, जंहिंमें बंभोर जी जेका हज़ारे एकड़ ज़मीन हुई उन ते जेका वालार थी आहे, हिते मुख़्तलिफ़ धुरियुनि मुख़्तलिफ़ कब्ज़ागीरनि पारां जेका बंभोर जे जेको 1000 एकड़नि जी ज़मीन ते वालार थी आहे, उन वालार जे ख़िलाफ़ अॼु APC, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो मुतालबो आहे त बंभोर जी जेका 1000 एकड़ ज़मीन खे 100 एकड़ ॾेखारियो वियो। कुझु वक़्तु पहिरियां उनखे 640 एकड़ जेको आहे ॾेखारियो वियो, पर जॾहिं मोहतरमा जी शहादत खां पोइ जेको नए सिर रिकॉर्ड ठहियो आहे, उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बंभोर जी ज़मीन खे 307 एकड़ ॾेखारियो वियो आहे। असीं मुतालबो था कयूं सिंध जे सकाफ़त खाते खां, सिंध जे रेवेन्यू खाते खां ऐं वज़ीर आला सिंध खां त फ़ौरी तौर ते बंभोर जी जेका मुकमल एराज़ी मुकमल ज़मीन आहे उहा बंभोर खे जेको आहे सो ॾिनी वञे। ऐं असीं मुतालबो था कयूं त हिते जेके वालार थियल आहे बंभोर जे ज़मीनुनि ते कब्ज़नि जी, उन्हनि कब्ज़नि ख़िलाफ़ु फ़ौरी तौर ते एक्शन खंयो वञे।